संजा तू न जॾहिं खिलंदी आई ईअं थो लॻे ॼण पूरी काइनात मुर्की पई आहे। लफ़्ज़नि जो जादूगर आहे। ऐं मूंखे पका आहे तव्हां इलेक्शन में मूंखे ई वोट ॾींदो। अहिड़ी आवाम दुश्मन सियासतदान खे वोट जे ज़रिए तव्हां ख़त्म करे सघो था। ही सरकारी स्कूल आहे, को रईस अली नवाज़ खान जी जागीर नाहे। इन्हे जी सज़ा तोखे ज़रूर मिलंदी। पाण हाराए वियासीं धीअ। न बाबा न, असां खटे विया आहियूं। संजा, संजा जी है, ओ संजा जी है। छाए छाते गोल लगायो तई? तू तो चुप कर। संजा। जी बाबा। अमा तुझे लायक खुशखबरी है। खुशखबरी? केड़ी खुशखबरी बाबा? अखियूं बंद कर। ठीक है, जल्दी बुधायो बाबा। बुधायो बाबा हाणे। अखियूं खोल। ही तुझे लाए नौकरी जो ऑर्डर आहे। पान पढ़ीस। अम्मा छा नौकरी? छा बाबा अधी मास्टराणी थी वई आ? मुखे ऑर्डर मिली वियो बाबा। अदा? हाँ बाबा, ही नौकरी जो ऑर्डर आहे। सुभाणे इंटरव्यू ॾेई जॉइन कंदस। अल्लाह करे मां सिलेक्ट थी वञा। ए अल्लाह तुंहिंजा लख एहसान आहिनि। मुंहिंजी संजा संजा न पर इल्म जी रोशनी ॾियण वारी थी वई आहे। हाँ सदोरी, मां तोखे चवंदोसि न त संजा मुंहिंजी थी न पर पुटनि वांगुरु आहे। बाबा मुंहिंजी भेण न पर वॾो भाउ अथई। अदा त चल, मां त मास्टराणी थींदसि पर मुंहिंजे भाउ खे त वॾो ऑफिसर थियणो आहे। छो न अदी, ज़रूर। बाबा सुभाणे मूंखे शहर हलणो पवंदो। संजा जी इहो त ठीकु आहे पर शहर वञण लाइ मूं वटि त टको बि न आहे। सूमर कंहिंखां खणी उधार पैसा वठ। पाण वटि वक़्तु न आहे। किथे ईअं न थिए त टाइम गुज़री वञे, मुंहिंजी संजा खे नौकरी न मिले। कंहिंखां वठां हिन वक़्तु पैसा सदोरी। बाक़ी रईस ऐं हुनजे कमदार जा प्रकार त तोखे सुझनि था न। ऐं उनखां पोइ दुकान वारे जो बि कर्ज़ु तमामु घणो थी वियो आहे। बाबा साईं सलीम खां खणी वठो। सलीम त पाण ग़रीब आहे वीचारो। बाबा साईं हू ग़रीब ज़रूर आहे पर दिलि जो वॾो सखी आहे। बाबा साईं हुन पहिरीं बि अदी जी मदद कई आहे। पुट सलीम वीचारे त हूअं ई घणी मदद कई आहे, वरी इन्हनि पैसनि जे लाइ हुनजे अॻियां हथ कीअं टंगिया? हाँ बाबा, मां थी सर सलीम सां ॻाल्हायां। जीअं मुंहिंजी पघार मिलंदी त उनजो कर्ज़ मोटाए ॾींदासीं। पुट इहो त सुठो त कोन थो लॻे न। बाबा किस्मत सां चांस मिलियो आहे ऐं इन खां सवाइ ॿियो को रस्तो बि त नाहे। ठीकु आहे पर बाबा कंहिंखे ख़बर न पए। तोखे त ख़बर आहे अॼुकल्ह ज़मानो कहिड़ो आहे। हाँ बाबा, कंहिंखे बि ख़बर कान पवंदी। थैंक यू थैंक यू थैंक यू। नूरानी माणी आई बुढ़ादी सियाणी अज तो सफा महकी पई, सफा सुहणी पई लगी, हथ में सोनियूं चूड़ियूं तई। मां मुझे रस्तो छो रोकियो दई? माया नूरानी माणी आया ॾाढी सियाणी। ही सोनियूं चूड़ियूं मूंखे कमदार वठी ॾिनियूं आहिनि। अच्छा ने कमदार कादन तोखे सोनियूं चूड़ियूं वठी ॾिनियूं आहिनि पर मूंखे त कोन थो लॻे के हे सोनियूं आहिनि। तोखे यकीन कीअं ईंदो? तूं त कमदार तां सड़ी ईंदो। न न मां छो सड़ंदुसि? कमदार भले तोखे सोन में गाढ़ो करे छॾे पर अथई त ठग।
मता चूड़ियूं कूड़ियूं हुजन तू ही हुश में खुश मुखे दे त ॾिसां। अचे मुआ अचे वठो दोडा फाड़े ॾिसो यकीन नथो अचई त। अरे ही त वाकई कूड़ियूं हन, यकीन नथो अचई त इन्हनि खे सीमत ते बगा चाढ़े त बस। ॾिस हाणे यकीन न पिया आहिनि, हाणे ॾिस। हाँ? कमदार वाकई मूंसां धोखो कयो, चूड़ियूं वाकई नकली आहिनि। मां हरू भरू यकीन पई कयां न ते। तॾहिं त चवंदो आहीं न त दिलि धोखेबाज़नि सां न अड़ाए, मूं जहिड़े सचे आशिक खे न ठुकरा। आऊं तुंहिंजे वातां आई लव यू थो ॿुधणु चाहियां। माया नूरानी माणी आया बि ॾाढी सियाणी, मूंखे एतिरो न विचड़। मां हटी पर थी मूंखे रस्तो ॾे मां वञा। चङो हींअर भले वञ, पर पोइ मुंहिंजे बारे में सोचे पोइ ॿुधाइजां, आऊं तुंहिंजो सचो आशिक आहियां पको। तू मूंखां जिस्मानी तौर ते दूर ई सही, पर मूंखे लॻंदो आहे त हवाउनि में मौजूदु आहीं। आसमान ॾांहुं ॾिसंदो आहियां त तुंहिंजी तस्वीर उते बि नज़र ईंदी आहे। संजा तू हाँ मां। छा ॻाल्हि आहे? अॼु ॾाढी ख़ुशि पई लॻी। बस हिकु ख़ुशख़बरी आहे। हा त पोइ ॿुधाए न। मूंखे मास्तरी जो ऑर्डर मिली वियो आहे। अरे वाह, ॾाढो सुठो। मूंखे सुभाणे वञिणो पवंदो फिटनेस लाइ, ऐं पहिरीं पोस्टिंग वारो वठी जॉइन करणो पवंदो। वेरी गुड। हा, पर शहर वञण जे लाइ मूं वटि पैसा न आहिनि। मां तोखां थोरो कर्ज़ वठण आई आहियां। पर केतिरा खपनि? जेतिरा ॾेई सघो। पर ही पैसा कर्ज़ तौर न, तोखे नौकरी मिलण जे इनाम में ॾियां थो। मूं बाबा खे चयो आहे त तव्हां खां पैसा कर्ज़ तौर वठण थी वञा। ॾिसो, बाबा खे भले ॿुधायो, मूंखे त अॼु बेहद ख़ुशी थी आहे जो तव्हां कुझु मूंखां घुरियो आहे। ॿियो को हुकुम? न, हाणे मां हलां थी। ऐं हा, अॼु मां हीअ किताब खणी थी वञा। संजा, तव्हांखे कहिड़ी ख़बर, मां तव्हां केतिरे दिलि जे गहराइनि सां चाहियां थो। शायदि अॼु तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो एहसान अली आहे। मां हिन तलीम खाते जो ऑफिसर आहियां। हाँ साईं, भली करे आ, जी करे आ, अचो अचो वियो। मां हिते वेहण कोन आयो आहियां। बाबा साईं, ये कीअं थींदो? हीअ रेस अली नवाज़ खान जी उतां आहे। हितां को उञो ई बुखियो न वेंदो आहे। वियो, को चांहि का पाणी मानी। रेस पाण काथे आहे? पाण रेस त कराची वियल आहे। रेस जो फोन नंबर त ॾे। हेलो, रेस अली नवाज़ खान। मां एडियो एहसान अली पियो ॻाल्हायां। तव्हां गर्ल्स स्कूल जे बिल्डिंग ते कब्ज़ो करे उनखे गोदाम ठाहियो आहे। महिरबानी करे अॼु जो अॼु पंहिंजे माण्हुनि खे चई बिल्डिंग खे ख़ाली कराए वञे, जीअं असां गर्ल्स स्कूल क़ाइमु करे सघूं ऐं ॻोठ जूं नियाणियूं तलीम पिराइनि। अॼु जो अॼु स्कूल जी बिल्डिंग ख़ाली करायो, ठीकु आहे?
प्यारियूं हदड़ियूं, मुंहिंजो नालो संजा आहे। मां अव्हां जी नई टीचर आहियां। मां अव्हां खे पढ़ाईंदसि, अव्हां खोड़ सारियूं सुठियूं ॻाल्हियूं सिखंदव। मिस तव्हां असांखे मारींदव त कोन? न, बिल्कुलु बि न। ऐं अव्हां सभिनीनि खे मूं मां को बि डपु न करणु घुरिजे। ॿी ॻाल्हि त जेके नियाणियूं स्कूल में नथियूं अचनि, सुभाणे खां उन्हनि सभिनीनि खे स्कूल वठी अचिजो। हा मिस, असां रोज़ वठी ईंदासीं। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अचो अॼु जो सबक़ु शुरू कयूं। अलफ अख, साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। साईं ॿुधायो कमदार किथे आहे? साईं अंदर आहे। सर करे अची जल्दी अच। शाबाश। बाबल साईं तव्हां शहर छा वियो, असुल हिते कम ई उल्टो थी वियो। बाबल साईं हिते खसीस ऑफिसर आयो, तव्हांजो रखियल स्कूल में बुह ऐं अनाज कढाए छॾियईं। चयूं त हिते छोकिरियुनि जो स्कूल आहे, हिते छोकिरियूं ई पढ़ंदियूं। कमदार इहो स्कूल घणा ॾींहं हली न सघंदो, तमामु जल्द बंदि थी वेंदो। बाबल साईं माण्हू छा चवंदा त रेस अली नवाज़ खान जे स्कूल मां अनाज जी बुह कढाए छॾियऊं ऐं हू कुझु ई न सघियो। चवण वारनि खे चवण दे कमदार, माण्हुनि जा वात तॾहिं बंदि थींदा जॾहिं स्कूल बंदि थी वेंदो। ठीकु आहे बाबल, पर मूंखे इहा ॻाल्हि वणी कान बाबा। पर इहो त ॿुधाए, इहा मास्तरियाणी केरु आहे? मास्तरियाणी? मास्तरियाणी? हाँ साईं, मास्तरियाणी। मासी तव्हां? अच्छा भली करे आयो। छा ॿियो? भला कीअं अचण थियो अचे थो? अमां संजय सुठो थियो तव्हां स्कूल खोलियो, मुंहिंजूं 2 पोटियूं आहिनि, उन्हनि खे दाख़िला वठी ॾियो। वाह मासी, ही त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। छो न, तव्हां सुभाणे पंहिंजी नंढड़ियुनि खे मोकिलियो, मां उन्हनि खे एडमिशन वठी ॾींदसि। चङो अमां, अलाह ख़ुशि कंदई, मां हलां थी। मासी चांहि पाणी त पी वञो। मासी ॻोठ जी 2 मायुनि खे बि ॿुधाए छॾियो त जीअं पंहिंजे ॿारनि खे स्कूल में दाख़िला ॾियारनि। जी अमां जी। कमदार तू हिते छो आयो आहीं? छो न अचां? छो त ही स्कूल छोकिरियुनि जो आहे ऐं तोखे शर्म नथो अचे जो न्याणियुनि जे स्कूल में थो अची? ऐं हा ॿुधी छॾ, ही सरकारी स्कूल आहे, को रईस अली नवाज़ खान जी जागीर न आहे। छोकरी ही स्कूल रेस जे प्लाट ते कायम कयल आहे। हिन ॻोठ जो चपो चपो रेस जी मिल्कियत आहे। हिन स्कूल जे प्लाट जा पैसा रेस अॻ में वठी चुको आहे। त पोइ छा थी पियो? आऊं त तोखे ॿुधाइण आयो आहियां, हिन ॻोठ जे वणनि जा पन बि रेस जे हुकुम खां नाहिनि तुरंदा। तूं मास्तरियाणी थी रेस जे हुकुम ऐं कानून खे टोड़ियो आहे, इन जी सज़ा तोखे ज़रूर मिलंदी। मूंखे हर सज़ा क़बूल आहे। हाणे तूं हितां हलियो वञ। हल। लॻे थो तुंहिंजे दिमाग़ में तइलीम जो भूत पइजी वियो आहे। इहो भूत जल्दी निकिरी वेंदी। छा कयां? ये सब कुछ बाबा खे ॿुधाए छॾियां या न? जे ॿुधाईंदसि त बाबा परेशान थी वेंदो। न, मां इहा ॻाल्हि कंहिंसां बि नथी कयां। ठीकु आहे, जेको थींदो उनखे मां पाण मुंहुं ॾींदसि।
हलिया तई खोबला अकेलो अकेलो चाहे वेठो पी असा दोस्तन के तो सलाई कोने थो अदा नूरा मूं सोचो तो के हली होटल ते चाहे पियारींदुस गरम गरम पर हाणे न चुप न छो भला मूंखे हाणे ख़बर पई आहे त तूं वॾो नाज़ुरू आहीं तुंहिंजी हमेशह नज़र पराए माल ते हूंदी आहे पोइ चाहे हुजे या साहेड़ी। अरे भूरा तूं त कावड़ जी पे कावड़ के कणी छॾ असां ॿई मवालड़ियूं पाण में वंडे खाईंदासीं। चङो अदा नूरा कावड़ छॾे छॾियमि चाहे तोखे पीआरींदुसि पर सुभाणे होटल ते। ठीक आ भला बे के जमाने जी खबर चार थई खबर जी गाल तो करी एड़ी खबर बुधाईंदो सही जो असुल चकराए जी वेंदे भला एड़ी का खतरे वारी गाल आ जा हाणे बुध पाणारे गोठ में न्याणी नारो स्कूल आहे न। हाँ डिठो जमनो जे मेरे से बो रखेला आई माल बदला भला माल चोरी थी हो जा न सफा को भूख आई गाल त पूरी बुधंदो कर न विच में कंची छो थो हणी के मुंहिंजो मतलब आ त हाणे ओ स्कूल खुलियो थई। हाँ यो स्कूल वरी कीअं खुलियो यो स्कूल पाणारो चाचो सूमर आहे न उन्हें जी जेका न्याणी आ संझा उन्हें खोल रायो थई कूड़ी सरासर यो पाण वारे रेस के सुञाणी ने इहो स्कूल वरी किथां खोलण ॾींदो। अरे वरी हई न कंची गाल त पूरी बुधंदो कर न यो विच में ट्रिपो छो हई। बाबा शहर मां को वॾो ऑफिसर आयो उन्हें रईस खे दाबो ॾिनो रईस हथ छंदे परे भी रहियो उन खां पोइ कमदार खे चई स्कूल खाली करा कमदार उन महिल स्कूल खाली करायो। भला इन्हे छोकरीअ जी मदद कंहिं कई। अरे चरिया तोखे ख़बर कान्हे छा इन्हे छोकरी जी मदद कई पाणारे मास्टर सलीम। हाँ मां भी सोचा दिया मास्टर सलीम सां छो थी मिले यार कुछ बाई पर बेली कम भलो कयूं असां त कोन पढ़ी सघियासीं भला घटि मां घटि असांजे ॻोठ जूं न्याणियूं त पढ़ी पवंदियूं न। वॾेरे जे दाबे जी बि ख़बर पइजी वई त उनजी हलंदी केतिरी आहे। सुमारा छो भला संजा दिया देर कई है। अड़ियो भागन भरी सजे स्कूल जे ॿारनि खे वीचारी पढ़ाई थी आखिर देर त थींदसि न। अलाए जी छो मूंखे खुटको थी पियो आहे तूं भला ॿाहिरि ॾिसी अचीस। तूं खुटको न कर भाग भरी। ठीकु आहे तूं नथो वञी त मां पाण थी वञा। अहिड़ी ॻाल्हि न आहे सदोरी हूअ ज़रूर ईंदी वो ॾिस संझा थी अची वई। अम्मा छो एतिरी देर कई आई। अम्मा ॿार ॾाढा वधी विया आहिनि एतिरनि ॿारनि खे पढ़ाइण में टाइम त लॻंदो आहे न। हा मां इहा त ॻाल्हि सही आहे। अम्मा ॾाढी भुख लगी आहे मानी था खाराए। हाँ मां खोड़ मानी। बाबा ॻोठ वारा मुंहिंजी नौकरी बाबति छा था ॻाल्हाइनि। धीअ ॻोठ वारा त ख़ुशि थिया आहिनि। सच बाबा पर के ख़ुशि थिया आहिनि त के वरी नाराज़ बि आहिनि। मूंखे ॿुधायो त न्याणियुनि खे पढ़ाइणु सुठो कमु आहे। इल्मु न्याणियुनि जे लाइ ज़ेवर आहे ज़ेवर। न्याणी पढ़ी त सॼो घर पढ़ियो
मर्द पढ़ियो तो सिर्फ फर्ज पढ़ियो। हाँ बाबा, काफ़ी माण्हू मुंहिंजी नौकरी ते नाख़ुशि आहिनि, पर असांखे उन्हनि सां को फ़र्क़ु नथो पए। तूं मास्तरियाणी थी रेस जे हुकुम ऐं कानून खे टोड़ियो आहे, इन जी सज़ा तोखे ज़रूर मिलंदी। मम्मा समझा दिया मानी भी न खा दे। सतार चौथो पाण के ख्वार करी तुझी भेण कारी हुई न खण कारी बदलो। गुलामू कारो तो तू आई, तू ये न समझ तो मुझी बेगुनाह भेण जो खून तोके फड़ी वेंदो। हिक हिक जुल्म जो तोके हिसाब देणो पवंदो। रेस वट सदाए केतरी छंड पटाई में, अरे पो भी कोन थो मुड़ी, जेको करणो थई वंजी कर। सुञाणा तो तुंहिंजे रैस खे, तुंहिंजो रैस तोसां हिन कत्ल में बराबर जो शरीक आहे, उनखे भी इहो हिसाब ॾियणो पवंदो। कहिड़ी आहे उहा अजीब छोकिरी जंहिं ते शाइरी पे थी? उहा ई छोकिरी आहे जंहिं मुंहिंजो आराम ऐं चैन खसे वरितो आहे, जेका मुंहिंजी हर कहाणी जो मरकज़ी किरदारु आहे। कमदार ॾे ख़बर हिन दफ़े मुंहिंजे साम्हूं इलेक्शन में केरु थो बीहे? बाबा साईं ॿुधूं पिया त रेस जमाल खान जो पुटु विलायत मां पढ़ी आयो, उहो थो इलेक्शन में हिन चकर बीहे। अच्छा अच्छा, इहो विलायती कबूतर अॼु वरी कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी, मौत जा बसण पिया थई छा? अदा तोखे तो रुॻो मरण जी सोच आहे, मां मरां थोरी थो। अरे तेरिया पंहिंजी ॻाल्हि तां फिरियो थो वञी, हाणे त तो चयो त अचु त रोई मोकिलायूं, मूं सम्झो त शायदि दुनिया ई छॾियो थो वञे। न अदा अहिड़ी ॻाल्हि न आहे।